अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं आहियां मोहम्मद ज़मान। दोस्तों अॼु अव्हांखे आऊं पंहिंजो भठो ॾेखारे रहियो आहियां। दोस्तों ही मुंहिंजो भठो आहे, तक़रीबन हींअर 60 खां 70 मोरनि ते हले थो पियो। पर दोस्तों अफ़सोस सां मूंखे चवणो थो पए त हीउ सुभाणे भठो मां बंदि थो कयां। उन करे बंदि थो कयां जो भठे जी बाहि मज़ो नथी करे, यानी नथी हले, अॻिते निबेरो नथी करे, काठो घणो थी खाए ऐं रोज़ानो बाहि भठे जी निकिरे थी पई। जेकॾहिं पर हिन ई भठे में मां दोस्तों तक़रीबन 2.5 खां 3 लख नुक़सानु करे चुको आहियां, छो जो हे काठ सवाइ वठी वियो आहे भठो, ऐं जेकॾहिं अॻिते अञा हलाईंदुमि त अञा घणो नुक़सानु कंदुमि। उन करे सुभाणे ई मां भठो बंदि कंदुसि। हीउ भठो अव्हांखे ॾेखारियां थो। सुभाणे दोस्तों हीउ भठो बंदि थो कयां। दोस्तों अफ़सोस त हिन में खणी न चइजे, छाजे करे सभु अलाह ताला जी मर्ज़ी आहे, अलाह ताला खे जीअं मंज़ूरु, छो जो अलाह ताला बहितरीनु फ़ैसिलो कंदड़ आहे। असां हिन शइ खे नथा सम्झी सघूं, असां चवंदा आहियूं त हीउ ग़लति थियो, पर अलाह ताला बहितरीनु फ़ैसिलो कंदड़ आहे। अलाह ताला बहितर थो ॼाणे, जेका अलाह जी मर्ज़ी क़बूलु आहे। सो दोस्तों रोज़ानो हीअ क्लिप मां भरींदो आहियां पंहिंजे भठे जी। अॼु जुमे जो ॾींहुं आहे ऐं अॼोको जेको असांजो व्लॉग आहे, ॿियों व्लॉग आहे। अव्हांखे मज़ूरनि जी या भठे जी चाल चलत उहा ॾेखारींदो आहियां त मज़ूरनि जो वक़्तु कीअं थो गुज़रे, मज़ूर वीचारा कमु कीअं था कनि, ऐं कोशिशि कंदो आहियां त कंहिं बि मज़ूर खे इहा ख़बर न पए त को मां वीडियो थो भरियां। छाजे करे जेकॾहिं उन मज़ूर खे ख़बर पई मां वीडियो भरियां थो त उहो पंहिंजा जेके रियल जज़्बात आहिनि, रियल ॻाल्हियूं आहिनि, उहे शेयर न करे सघंदो हिन कैमरा जे आॾो। उन करे पोइ लिकाए भरींदो आहियां त जीअं जेका का बि मज़ाक़ हुजे, कहिड़ी बि ॻाल्हि हुजे, त हो मूंसां शेयर करे सघे। त दोस्तों अॼु बि अव्हांखे मां भठे जो दीदारु करायां थो, ऐं रोज़ानो मां हीअ कराईंदो आहियां मज़ूरनि जो हाल चाल, भठे जो कमु कीअं थो हले। सो अचो त हलूं था। ऐं हाणे मां हिन कैमरा खे थोरो लिकाईंदुमि, कोशिशि कंदुमि कंहिंखे ख़बर न पए त पोइ कैमरा भरिजे थी। हाँ बलाड़ी, अस्सलाम वालेकुम। कहिड़ा हुआ आलो था खणो पिड़? हाँ भठो सुभाणे बंदि करिए। सफ़ा मज़ो कोन्हे भठे में। ॿियो ॾींहुं थोरे हे 3 हफ़्ते में थो हले, घणियूं खिड़कियूं लॻियूं। अवल ई मां चयोमांसि बाबा बाहि जेकॾहिं नथी हले त भठे खे बंदि कर। न चढ़ंदी 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 हाणे घणे में मूंखे विझी छॾियईं। घणो हाणे चवां थो 2 भठा ॿारियां, छो जो हींअर सौदा थियल आहिनि तमामु घणा। हिकिड़ो ॿारियां उहो हुन कुंड खां, ॿियो ॿारियां हितां, 2 ॿारियां। हा हिकिड़े ते जहां न थी सघंदो न, सौदा थियल आहिनि घणा। ॿियो ईद खां बाद में विकिरा तमामु तेज़ थी वेंदा। असांजा तजुर्बा हिन भठे में असां उमिरांदी आहे, गॾु न आया आहिनि भठो बि असांखे। सही सही। उहो मां ट्रोली बोस्ता पंहिंजे मुंहुं कल्ह बि हिते वेही चयोमांसि बाहि घटि आहे, हेठि बीठी आहे, मथे नथी। मां त चवां थो त हींअर ई हिन खे हे भठो न ॾियां, ॿिए बि मिस्त्री घुरायां, पर सही न आहे, साल त पूरो कयूं न। हा न भला निभाइणो आहे न। हा न न रहंदो वरी।
बाक़ी मुतमिन न आहियां मां हिन मिस्त्री मां अवल बि हिननि खे मां वाहियो मूंखे बाहि काईंदा आहिनि ख़ासि करे कूड़ी हा हा माना हे कूड़ी काईंदो चवंदो मुंहिंजी रोज़ी थिए पोइ मालिक जो जेको थिए वधीक बलाड़ी तूं ॾसी छा करी हाँ हाँ तूं घुराए ॾी मिस्त्री तूं घुराए ॾी किथां घुराए ॾी कहिड़ो मिस्त्री रफ़ी कयो भाउ उहो त रफ़ी खे वटि आहे न हाँ घणा 21-22 भाइर आहिनि हाँ तुंहिंजो भाउ किथे हुजी बढ़िया बाडरा जा घुराईंदुमि हितां जा न तव्हां नूनारी पिटियल हो ॿुधी पिटियल हो नूनारी उन करे बसि बाडरा वारा भला मिस्त्री आहिनि उहे उन्हनि में मां उहे मिस्त्री हुया न हिकिड़े साल बि 500 सिर बि न खपाई हुअमि भेली 500 सिर बाक़ाइदे करड़ी सिर ताक़त वारी उहो पाण खे नुक़सानु ॾींदा मूंखे न ॾींदा अहिड़ा मिस्त्री आहे साईं हाणे उहो मिस्त्री सऊदी वञी ओॾां फ़ोन करी मूंॾे चई मूंखे बठो ॾी मां सऊदी मां अची हेॾे मज़ो न हुजी चयो त मांसि तूं अचु भली चए थो ईंदुमि 11 महीने में ईंदुमि तेसि ताईं हिननि खे हाली 2 बठाए ॿाराइनि थो न बसि हे 2 बठा ॿाराए पोइ हिनखे जवाबु ॾी पोइ हो मिस्त्री अची त बसि हुनखे ॾी हिननि खां कमज़ोर हुजी ओॾे बसि शमन अथनि न उस्ताद अथनि न कंहिं ॿारियो हा न बहरहाल कमु आहे भठे जो कमु आहे न हाणे मां यके मिस्त्री बीहारा न हाणे जेको बलाड़ी चई त उहो बीहारी बलाड़ी कहिड़ो बीहारी कहिड़ो बीहारी हा न न न सुभाणे ई बठो ॿारणो आहे ॿियो परियां बि वरी ॿिए ॾींहं वरी हेॾो मथां ॿारियूं हा 2 बठा ॿारणा आहिनि तकिड़ा छो जो सौदा तमामु घणा थियल आहिनि न पुॼी सघंदुमि हिकिड़े बठे में ऐं उहे झोलनि वारा ॾींहं बि आहिनि सिर बि घणी आहे न ॾिसो तमामु हेॾे या हेॾे कारपी घणा आहिनि तमामु आलो पिड़बा कोशिशि कर न खणो हे ॾिसो न सिर भॼे थी ॾाढी दोस्तों ॿुधव हिननि जा हाल अहवाल ग़रीबनि मिस्कीननि जा दोस्तों ये मारूअड़ा आहिनि पंहिंजी रोज़ी कनि था हक़ हलाल जी रोज़ी कनि था साम्हूं मां हिकिड़ो कुराड़ो बि ॾिठो जेको तक़रीबन 65 खां 70 साल जो शायदि थिए हा तॾहिं वीचारो पंहिंजी गैरत जे मुदे ते माना वेहे नथो पंहिंजो कमाए थो कोशिशि कंदो आहियां दोस्तों मां हिन जी हा जेकॾहिं मज़ूरी थींदी आहे 4700 4800 त मां हिनखे 5000 करे ॾींदो आहियां हिनखे ॾसींदो न आहियां त मां तोखे मथे थो विझां 200 300 पोइ छाजे करे पंहिंजी हक़ हलाल जी रोज़ी थो करे ऐं हिननि खे जेकॾहिं असां लिक में ॾींदासीं त असांजो आख़िरत बि ठही वेंदी त हे जहान बि ठही वेंदो ऐं दोस्तों हक़ बि अहिड़नि जो आहे हिननि ग़रीबनि मिस्किननि जो जेके पंहिंजी मज़ूरी कनि था हक़ हलाल जी असां वरी ॾंडनि डोड़नि खे जेके मार्केट में घुमनि था ॾंडा डोड़ा वॾा असांजी उमिरि जा नौजवान उन्हनि खे था ॾियूं या उन्हनि खे था ॾियूं जेके सुभाणे खां पोइ असांखे कम में अचनि दोस्तों हक़ीक़त में ख़ैरु ॾींहुं पई उनखे आहे जेको असांखे कमु अचे ई न इहा सोच ई न रखिजी त मां हिनखे हीअ शइ ॼां थो त सुभाणे खां पोइ मूंखे कमु ई ईंदो भला अलाह ताला सभ खे जेको आहे सो अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाईंदो ईअं न आहे त मां पाण गामू सचा रहां ऐं मां माण्हुनि खे ॾींदो आहियां मां जेको आहे सो
तमामु बहितरीनु माण्हू आहे। न दोस्तो ऐं 24 कलाक गुनाहनि में हूंदो आहे, मूं में को अमल बि कोन्हे। नई वरी का इबादत आहे, बसि अलाह ताला बहितर थो ॼाणे। अलाह ताला पंहिंजे महबूब जे सदके अॻिते नेक कमु करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाईंदो। अचो अव्हांखे वरी अॻिते बठे जो दीदार थो करायां। कमकार कीअं थो हले दोस्तो ॿुधाईंदो हलां त अॼु जुमे जो ॾींहुं आहे ऐं जुमे जे ॾींहं ते सिर का न थींदी आहे, मिटी ठाहिणु ईंदा आहिनि मज़ूर। कल्ह हफ़्तो हुयो खमस जो ॾींहुं, हफ़्तो छॾायोसीं, पैसा ॾिनासीं। अॼु रमज़ान शरीफ़ आहे, 23 रोज़ो आहे। हाणे आख़िरी हफ़्तो हणंदा वरी, यानी हफ़्ते खां बाद में वरी मथां ईद आहे रमज़ान शरीफ़ ई। सो मज़ूर अॼु मिटी था ठाहिनि, सुभाणे वरी सिरूं का कंदा। अचो तव्हांखे दीदार कराइण। अस्सलाम वालेकुम। चौंका वाला हेॾे फिटी कया अथनि, काठोड़ा आहिनि या प्लास्टिक वारे खे त फ़र्क़ु नथो पए न, हा न? हा हा मिटी ठाहे वई, नंढड़ी बांह भॻल हुई न, हाणे सूर झको अथसि। हा वरी वरा एक्सरो बि कंदुसि। हा पोइ बाद में वरी एक्सरो कंदा त ॾिसूं लॻी, पर उहो भॻल न आहे न, इहा ज़रबियल आहे, इन जो एक्सरो न थी। हा भॻल पर हल्की धार, उहा भॻल न चइबी आहे। हिकिड़ी हूंदी आहे माना हॾो हॾे खां धार, उहो न आहे। इहा हल्की लकीर ईंदी आहे, इन मसइलो न आहे। अलाह बहितर कंदो। इनखे जेके न तूं 90 ॿधी न, फ़र्क़ु नथो पए, सिर्फ़ु दवा खाए बसि 2-3 ॾींहं, अलाह कंदो सही थी वेंदो। कहाँ रोज़ो आहे? 23 लिखिया अथई? हा अड़े हेॾो वारो पेड़ो हीअं 10 ॾाक जा हेॾो। हाँ सही आहे। हा हीअं 10 ॾा हणी वञो, हीअं चोफेर बंदि करे वञ, हीअं बि हणी वञ, जीअं कुता अंदरि न टपनि। अस्सलाम वालेकुम। कहिड़ा डाला का हे जेके सिरियूं ज़्यान थी वियूं न, हीअं 10 ॾा हणी अचिजा, हीअं ड्रिघा, माना हीअं बंदि करे वञ, जीअं कुता हेॾे अंदरि न अचनि। इहे 10 ॾा खजंदा न, इहे भॻल बसि 10 ॾा। हा हीअं 10 15 20 हीअं करे छॾ, ड्रिघो ई, जीअं कुता अंदरि न अचनि। वॾो ध्यानु था कनि। हा हाँ सही है। अस्सलाम आसमी हिकिड़ो ई अॼु सवाई ठाही अथई मिटी घणे जी आहे? हाँ 1000 को अञा कुझु सिरूं पकियूं थींदियूं मथे हुई जो। हाँ इन में ये वाला ज़िलज़िलो आयो हुया। हाँ
ॼाणे थो ठाहे वठि त पोइ अचे ॾे बचावा हाँ मुड़ी पोइ हरकत कूं कीअं हो साईं कीअं हो ईअं वेहणो न पियो अचेसि काथे हाणे चुप करे बीठो अथई भॼण खां बचाव आहे न हाँ हाँ सही आहे छा तव्हां कहिड़े पेती था हुन बेद तां ओॾे चढ़ी वई मथे हाँ छा हाँ रोज़ चढ़ंदे आहियूं हुन ते जिननि त न किराई मथऊं हाँ जिन बि आहिनि तव्हां ॾे न बंटी आहे साईं बंटी हीअं हाणे कीअं चुप करे वेठो आहे हूअं वेहे पियो चुप करे बुगियूं वठूं माण्हू खणी था वञनि न बा फीस बि लाइ हा माण्हू बि खणी था वञनि था घणा अबा गारे लाइ खणी था वञूं विया त छुटियूं हा चङाई जो त अॼु वक़्तु ई न आहे न बाबा मुंहिंजी इहो ॾाकण खणी आहे घरों महीनो गुम हुई न पई लभे न न असां खणी आऊं जाचा कराए 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 ने ठेकड़े खां घरों खणी आयासीं ॾछई कोन त को मां खणी वियो आहियां हा दोस्तों अॼु मूंखे ॿियो बि हिकिड़ो कुराड़ो ॾेखारियां थो जंहिंजी उमिरि तक़रीबन 60 खां 65 साल शायदि थींदी पर उनजी गैरत ऐं उनजी जुरत खे सलाम जेको पंहिंजी हद मां हक़ हलाल मां हींअर बि कमाए थो कंहिंजो मुहताज नथो थिए 4 पुट अथसि पर 4 पुट पंहिंजे मुंहं सां पर पोइ बि इहे कोशिशि करे थो त पंहिंजे पुटनि जो बि मुहताज न थियां जेको वीचारो हे बि लोड़े थो ऐं दोस्तो हे बि तक़रीबन रोज़ 400 450 सिर खाईंदो आहे पर मां हिन जूं 500 सिरूं लिखी छॾींदो आहियां सवायूं करे हिनखे ॾसींदो न आहियां हा हा हलो होॾे मां अचां थो सवायूं करे हिन जूं लिखी छॾींदो आहियां छो जो वीचारे हक़ हलाल जी रोज़ी कमाए थो कादन अस्सलाम वालेकुम कहिड़ा अॼु ई भला छाणे थो छॾी खा के हा सही सही रेड़ी कोन्हे या हा सही आहे शुक्र अला आहे नौकर पुट ऐं काॾे थो वञे नंढो हो पुट भला ख़र्च पखो ॼनी आहे हाँ हाणे ख़र्च न था ॾियनि न हाणे रोज़गार था रखनि घर में हा रोज़गार में मुंहिंजो ख़र्चु ईंदो आहे घटि में घटि 2000 ईंदो आहे हा हा पोइ मां वठी ईंदो आहियां रोज़ु शाम जो थोरी न आंदा वरी भाॼी वठी ईंदो आहियां सरेले जुदा कोड़ो माना खाधो चङो इहो ॼण मां वञी कंदो आहियां पोइ पंहिंजी मर्ज़ी आहियां भाउ बसि कोन था चऊं चङा हंध पीउ पख बि न सहंदो आहे
बसि पोइ चुप कयूं वटां पोइ हलंदो औलाद ॾिसींदो न अॼोकी औलाद बाबा जे सुधरियल आहे त टेकियल आहे जे न आहे सुधरियल त वॾो तकलीफ़ में आहे बहितर आहे माण्हू शादी न करे हा त उहो भलो हा यार इहा अलाह हक़ीक़त आहे उहो भलो खाए पी माण्हू टेंशन ई कोन अकेलो सिर जीअण ई न पियो अचे ॿियो न त माण्हू वंड जी मानी वठी खाए हा न न पोइ त माना अकेलो सिर ते यार छा कयां छा खाए हा 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 साईं कमायां त मां अलाह छा करे हा अॼोकी औलाद आहे उहा त बसि हज न विझंदा आहिनि त मां टेकियल हुउसि पर पोइ हज उमिरि घणी थींदई कादन तुंहिंजी मुंहिंजी 70 थी 70 हा वॾी उमिरि आहे वॾी उमिरि 70 थी हा हा कलो का छोकिरा हथ जा ॿार ॾिसंदे त ॿारनि बचनि पोइ मोटिया आहिनि हा हा पर असांजी खुराक कान्हे खाधो कोन्हे रुखाणे ते रुखाणे ते मां छा हलंदो हा साईं छा हलंदो बुख ते माण्हू बुख ते बाक़ी जे खुराक हुजे न मां अहिड़े खुराक भली न हुजे इंसान खे जेको आहे न ॻारींदा आहिनि टेंशन परेशानियूं हा इहा बि आहे भली खुराक न हुजे ख़ुशी जहिड़ी का खुराक ई कोन्हे हा जेको इंसान खे पर ॾिस न ॾुख सुख ज़िंदगी जो हिसो हुन ईंदा ई ईंदा अमीर हुजे ग़रीब हुजे हर माण्हू खे दुख बि ईंदा सुख बि ईंदा छा बि करे इहे ईंदा मथां ईंदा पिया बसि अलाह खे पार अथव अलाह बहितर थो ॼाणे